कंदकोट में अब्दुल खालिक चादर की रिपोर्ट मूजिब कंदकोट में सरदार अहमद अली खान बंगवार सरदारज़ादा नियाज़ अली खान बंगवार की सरबराही में खूनी तकरार जो निबेरो थी गुजरियो। नौजवान शहीद वक़ार अहमद बंगवार के क़त्ल में मोहिब बंगवार ॾोही करार खून के मुआवज़े समेत 62 लाख रुपया ॾंड मुक़रर। ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। ख़ैर की दुआ घुरी वई। बंगवार बिरादरी की अमन कमेटी की कोशिश सां निबेरो थियो आहे। ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। सरदार अहमद अली खान बंगवार ऐं सरदारज़ादा नियाज़ अली खान बंगवार। मिलियल ॼाण मूजिब कंदकोट लॻो 9 महीना अॻु बंगवार बिरादरी जे हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल नौजवान वक़ार अहमद बंगवार जो निबेरो सरदार अहमद अली खान बंगवार ऐं सरदारज़ादा नियाज़ अली खान बंगवार जे सरपंच हेठि थी गुज़रियो। क़त्ल थियल नौजवान जे खून मोहिब अली बंगवार धुर मथां साबित थियो। फ़ी खून जो एवज़ो 25 लाख रुपया, नाजाइज़ क़त्ल ते 25 लाख रुपया ख़र्च ऐं फुर करण ते 5 लाख रुपया ॾंड रखियो वियो। टोटल 62 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। झोली जलण ते 3 लाख रुपया माफ़ कया विया, जॾहिं त 6 लाख मौक़े ते नौजवान जे वारसनि खे अदा कया विया। बाक़ी रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। इन मौक़े ते बंगवार बिरादरी जे सरदार अहमद अली खान बंगवार ऐं सरदारज़ादा नियाज़ अली खान बंगवार चयो त बंगवार बिरादरी जी अमन कमेटी जी कोशिशुनि सबबि निबेरो थियो आहे। पाण में दुश्मनियूं ख़तमु करण लाइ निबेरो करायो आहे। उन वधीक चयो त बंगवार बिरादरी समेत ॿियनि सां हलंदड़ खूनी तकरारनि खे ख़तमु करण लाइ कोशिशूं जारी आहिनि।